खिपरो मां अवां खे ख़बर ॾींदा हलूं त खिपरो जे हिंदू कम्युनिटी हॉल में हिंदू लोहाणा पंचायत जे प्लेटफॉर्म तां JMD वेलफेयर ट्रस्ट पारां ग़रीब ऐं मुस्तहिक माण्हुनि में इमदादी चेक ऐं फ्री इलाज लाइ हेल्थ कार्ड विराया विया। इन प्रोग्राम में पूज हिंदू लोहाणा पंचायत जे सदर डॉक्टर गोविंद राम, JMD चेयरमैन एडवोकेट हरेश राय, कीमत राय, वली राम, मुखी मोहनदास, कृष्णमल भक्तवाणी, रामचंद टेलवाणी, दीवान राय, डॉक्टर खुशीराम, डॉक्टर सुनील लधाणी, मेंगूमल, नंदलाल बचाणी, प्रेम भक्तवाणी ऐं घनश्याम मुखी समेत ॿियनि शिरकत कई। इन मौके ते अॻवान अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त जेका चेक ही अॼु कोन था, असांजा काफ़ी टाइमनि खां असांजा चेक अॻे खां भराईंदा पिया अचूं। अॻु में बि असां चेक ॾिना आहिनि, पर असां इहो छो न रखियो। असां हुनजे घर वेठे घर चेक ॾे आयासीं, पर किन माण्हुनि जे चवण ते अॼु असां इहो प्रोग्राम रखियो आहे त उन माण्हू खे, छो त हर कंहिं माण्हू जी इज़त नफ़्स जो ख़्यालु हूंदो आहे। ऐं हिंदू लोहाणा पंचायत ई पंचायत आहे, ॿी का पंचायत उन जे अॻियां कुझु कोन्हे। जेके ॿियूं पंचायतूं आहिनि उहे ईअं आहिनि, उन्हनि जो पंचायत जो वजूद न आहे, वजूद सिर्फ़ु हिंदू लोहाणा पंचायत आहे। असां 40 माण्हू खे चेक ॾिना अथऊं, 20 में अॼु ॾिना अथऊं, 20 अॻे ऐं 2 असां मेंगवाड़ कम्यूनिटी में शादी जा चेक ॾिना अथऊं, जैस लाइ उनखे ॾिना अथऊं। हेल्थ कार्ड असां तक़रीबन 30 ॾिना आहिनि, उनखे ॾेई छॾिया आहिनि। ऐं अॼु जेके माण्हुनि जे घर में ॾेई आया आहियूं, पर जे 5-7 जेके माण्हू हुते हुनखे घुरिया अथऊं, जंहिंखे हुनखे असीं ॾियूं था जेके हेल्थ कार्ड। फलाही काम है जिसका सहरा पूज लोहाणा पंचायत खिपरो को जाता है। उन्होंने अपनी काविशों से करीबन 40 चेक या 42 चेक जो है वो डिस्ट्रीब्यूट किए हैं और हेल्थ कार्ड गरीबों को जो है फ्री कास्ट दिए जा रहे हैं, जहां वो अपना इलाज फ्री करा सकते हैं। और ये एक फलाही काम है, इसमें कोई भी तअस्सुब की कोई बात नहीं है और जो अच्छा काम है उसको अप्रिशिएट करना चाहिए। जहाँ गलती हमसे हो रही हो तो उसकी भी निशानदेही करें तो आइंदा वो गलती न हो। कोई प्रोग्राम तमामु बहितरीनु प्रोग्राम असांजो थियो आहे। हिन में असां जेको आहे सो असां वर्किंग कमेटी जा जेके मेंबर आहिनि या जेके असांजा ॿिया मेंबर आहिनि, सभु असां गॾिजी करे इहो हिकिड़ो फ़ैसिलो वरितो आहे त असांखे जेके बि हिते कमु करणा आहिनि, पंहिंजे जेके हिंदू जाति लाइ जेके असांजे सनातन धर्म इजाज़त ॾिए थो उहे कमु कयूं। जीअं असांजी नियाणियुनि जा जेके से शादियूं आहिनि, उहे शादियूं जेके असांजूं चाहियूं था त भई असांजूं उन में मानी जेका असां वेजिटेरियन थियणु खपे, नॉन वेज बिल्कुलु न थियणु खपे। जेके असांजूं लेट सेट अॼुकल्ह जेके से बारातूं वञनि थियूं देरि सां ॼंजनि में, हालात खे ॾिसी करे उहे जेके टाइम ते अचणु खपनि। उनखे अलावा ॿिया बि वॾा फ़ैसिला कया विया आहिनि। हेल्थ कार्ड विरायो वियो आहे ऐं उनखे अलावा जेको आहे सो असां ग़रीबनि में चेक विराया आहिनि। उन सां गॾोगॾु अॼु असां इहो पिणु ऐलान कयो आहे त JMD वेलफेयर ट्रस्ट जेका 2016 खां खिपरो ऐं जे आसपास कमु करे रही आहे, हाणे त असांजी इंटरनेशनल लेवल ते कमु करे थी। छो त जेको आहे सो नौजवाननि खे रोज़गार ॾियारणु या जेको आहे सो नियाणियुनि खे एजुकेशन ॾियणु या जेको आहे सो मतिलबु कॾहिं को सैलाब जो मसइलो अचे थो या कॾहिं कोविड जो मसइलो अचे थो या असांजे जेको आहे सो घर में जे आसपास जेकॾहिं को ग़रीब रहे थो त उन ॾियारी होली हर ॻाल्हि ॾिवार ते असां तयारु कयो थींदो आहे। उन खां जेके असांजा जेके धर्मी जेके ॾियारा अचनि था उन्हनि ते बि असां जेको आहे JMD वेलफेयर ट्रस्ट अॻियां हूंदी। कुछ गरीबों की मदद होगी और खुशहाली आएगी। जो आज बेहतरीन चेक्स तो मिलते रहते हैं लोगों को, आपको पता है, और वो टेम्पररी काम होता है, 5,000, 10,000, 15,000 ख़त्म ही हो जाते हैं। मगर जो सबसे बड़ा इनिशिएटिव लिया गया है वो अंडर प्रिविलेज्ड या लोअर मिडिल क्लास हैं, उनके लिए एक हेल्थ कार्ड इशू किया गया है पूज लोहाणा हिंदू पंचायत की तरफ से। मैं चेयरमैन धार्मिक कमेटी पूज लोहाणा हिंदू पंचायत की तरफ से बात कर रहा हूँ और ये बहुत ही बड़ा इनिशिएटिव है और मेरा ख्याल हिस्ट्री में ऐसी पहली बार हुआ है कि ऐसे हेल्थ कार्ड इशू किए गए हैं जिसमें फ्री इलाज होगा। अभी 40 ख़ानदान सेलेक्ट किए गए हैं और उनका फ्री इलाज होगा। उनमें से जो हॉस्पिटल्स हम अभी सिलेक्ट करेंगे वो अनाउंस करेंगे, जिसमें इवन के डिलीवरीज तक भी फ्री की जाएंगी। हमारे भाई हैं और हम एक हैं और आज नहीं तो कल वो हम एक ही हो जाएंगे। ये कोई दूसरी पंचायत नहीं है, वो भी एक सोशल नेटवर्क है जो गरीबों के लिए काम कर रहा है। ये भी पंचायत है, ये भी सोशल नेटवर्क है, ये भी गरीबों के लिए काम कर रही है और हम दूर नहीं हैं, एक दिन हम जल्द ही बल्कि एक हो जाएंगे। पूज हिंदू लोहाणा पंचायत की तरफ से आज जो 40 चेक दिए गए, ये तो हमारा पुराना इनके सिस्टम चलता आ रहा है। पहले भी काफ़ी मरतबा जो गरीब है उनकी मदद पूज लोहाणा पंचायत ने की है और करती रहती है और आज 40 चेक दिए हैं और हेल्थ कार्ड भी दिए हैं। उसके अलावा हमारे पंचायती जो भी सिस्टम है उसको सही करने के लिए जो प्रोग्राम से शादी वगैरह के या टाइमिंग वगैरह के उसके बारे में यानी आज मीटिंग की गई है, वो भी सही करेंगे और आइंदा भी जो भी किसी गरीब की हेल्प जितनी होगी हम अपने पहुंच के हिसाब से
जितनी हमारी हैसियत होगी कोशिश करेंगे ज़्यादा से ज़्यादा गरीबों की मदद करें और तालीम के यानी कि फील्ड में जो गरीब डॉक्टरी में पढ़ते हैं उन्हों की भी मदद कर रहे हैं। बिल्कुलु तमामु ज़बरदस्त लोहाणा पंचायत ऐं JMD वेलफेयर ट्रस्ट जेका तमामु सुठो कमु कयो आहे। ग़रीब जेके लाचार आहिनि कमाए नथा सघनि उन्हनि जी वॾी हेल्प थियणु खपे, इंसान ज़ात जी ख़िदमत थियणु खपे। असीं इहो चाहींदासीं हर महीने हर साल जीअं थिए थो ख़िदमत इंसान ज़ात जी थियणु खपे। हिंदू पंचायत लोहाणा या जेको डॉक्टर गोविंद साईं हींअर जेके चेक ॾिना आहिनि माण्हुनि जी भलाई आहे उहो बि सुठो कमु हींअर जारी आहे, बाक़ी जारी हलंदो रहंदो। शुक्रगुज़ार आहियूं हिंदू लोहाणा पंचायत जा शुक्रगुज़ार आहियूं जो ग़रीबनि जी मदद कई आहे। जेको चेक 4 लाख जा विराया आहिनि उनजा लख थोड़ा आहियूं, महिरबानी। गरीबन जी खिदमत करण सां दिली सुकून मिले थो। हिंदू लोहाणा पंचायत बिना फ़र्क़ जे गरीबन जी खिदमत करण जो जज्बो रखे थी। कैमरामैन फजल उमरानी सां गॾु हरेश KBC अवामी न्यूज़ खिपरो। सोमरो वॉलपेपर्स एंड PVC पैनल शॉप 3D वॉलपेपर्स की वसी रेंज जो आपके घर को बनाए आपके ख्वाबों की तरह खूबसूरत। बेहतरीन क्वालिटी के वॉलपेपर्स और सीलिंग्स बेहतरीन कलर्स और डिजाइन्स में दस्तयाब हैं। हैदराबाद, लतीफाबाद, कासमाबाद, जामशोरो, मीरपुर खास के साथ सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। हर किस्म के 3D वॉलपेपर्स और सीलिंग्स लगवाने के लिए अभी राब्ता करें। कॉन्टैक्ट रांजन अली सोमरो। व्हाट्सएप 0333370786 03333702 तालिब हुसैन 0317131090। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।